आतिश फिशा थी उभामियो, नकी इश्क आतिश फिशा थी उभामियो, नकी दीप दिल मां अवां जो उजामियो, न सूरन जे शिद्दत का शोलो बणियासी, न सिगरेट जो को फुलो थी चढ़ियासी, दुखियासी जलियासी, अधूरा अधूरा असी बस रहियासी, अधूरा अधूरा। अफ़सोसनाक ख़बर, नामवर सिंधी शायर ऐं लेखक डॉक्टर आकाश अंसारी हैदराबाद में एक अलमनाक वाक़े दौरान घर में लॻल बाहि सबबु लाॾाणू करे वियो। संदसि ओचितो विछोड़ो अदबी हलकनि, मदाहनि ऐं सिंध जे सकाफ़ती बिरादरी लाइ वॾो सदमो बणिजी साम्हूं आयो। डॉक्टर आकाश अंसारी सिंधी अदब जी दुनिया में पंहिंजी शाइरी, मज़मूननि ऐं लेखकनि ज़रिए नालो पैदा कयो। हिन जी शाइरी सिंधी सकाफ़त, इश्क, अमन ऐं इंसानी भाईचारे जी अकासी कंदी रही। संदसि तख़लीक़ूं केतिरनि ई पढ़ंदड़ लाइ इल्हाम जो ज़रियो रहियूं आहिनि। हैदराबाद में संदसि घर में ओचितो बाहि लॻी, जंहिं सबबु हू बची न सघियो। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह संदसि वफ़ात ते अफ़सोस जो इज़हार कंदे वाक़िए जी मुकमल जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। सिंधी अदब सां जुड़ियल शाइरनि, लेखकनि, मदाहनि सोशल मीडिया ते डॉक्टर आकाश अंसारी खे भेटा पेश कंदे संदसि ओचिते लाॾाणे खे हिकु वॾो नुक़सानु करार ॾिनो। डॉक्टर आकाश अंसारी जो नालो सिंधी अदब में हमेशह जहिड़ो रहंदो। संदसि लिखणियूं नसुल दर नसुल पढ़ियूं ऐं साराहियूं वेंदियूं। वधीक तफ़सील लाइ ॾिसंदा रहो सोशल मीडिया सेंटर सिंध। जंहिं न मिट्टीअ जे ख़ुशबू खे ॼातो हिते, जंहिं न सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। जंहिं न मिट्टीअ जे ख़ुशबू खे ॼातो हिते, जंहिं न सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे।